शाह लतीफ खां पुछूं त सरकार भला उन्हनि दरवेशन जो बेड़ी तो केड़ो हाल ॾिठो जदो वेही वैरागियन जो मुबे ॾींहं ॾिठो हाल वेही वैरागियन जो अल्लाह मूं त ॿिए ॾींहं ॾिठो हाल उन जा धागा धूड़ भकलिया ऐं जागोटा सवाल तुन जाने जटा मूं छॾियूं वेली चोटा चङी चाल वेचारा विजूद जी कंहिंसां कन न ॻाल्हि नागा थियो निहाल वेली लिका भुणल के लोक में आशिक बुला शाह दरवेश हिकड़े हारे लाहौर जे शहर में जामू दरवेश के पियो जे छेरू पेरन में बदल हुजन नक में फूलो टोपियल हुजे मथे ते गंदी हुजे औरत जो दरवेश के वेस लगो पियो जो हाणे बाजार जे विच में पियो नचे हुन हाजन जो काफ़िलो मदीने पाक ॾे रवानो थियो अगे त सी चादल रस्ते जा पंध हूंदा हुया आश के रसूल कफन मथे ते वधीने पंध ते रवाना थींदा हुया हाजन जो काफ़िलो के जबल पहाड़ में आयो हाजन कासी ने सफर में पानी खत्म थी हुजे रब जे रहमत दे हथ कयूं या परवरदिगार अने असां के मंजिल ते पहुचा जो पानी असां का खत्म थी वियो है हाजन जी दुआ रब जे दरगाह में कबूल पई पर कम सब को सी सहारे को सवा न थींदो है रब पाक जो इशारो थियो है बुला हज़रत बुला शाह के रब जो इशारो थियो त हाजन जी मदद ने जंगल पहाड़ में वही करे से दरवेश फौरन उन जगह ते पहुंची वालो जिते हाजन जो काफिलो लथल हुजे दरवेश उन जगह ते पहुंची वियो हाजन जॾहिं दरवेश के ॾिठो दिल में ख्याल कयो त या माई जिते रहंदी हूंदी उते पानी वसंदी जरूर हूंदी हाजी चढ़दाए माई असी हाजी आयूं मदीने पाक वञण वारा असां का पानी खत्म थी वियो है असां के पानी जो को ॾस ॾे दरवेश चढ़ लॻो अयदा हाजी अवी त मिठे मोहम्मद मुस्तफा जे हुब में था वञो अवां में एतिरी ताक़त न है जो पानी के पैदा करे सघो हाजन चो त असां में एतिरी ताक़त न है जो पानी पैदा करियूं दरवेश फरमायो अदा हाजी जे मुखे सच्चो आशिक करे वञो तव्हां के पानी हित मैदान ते पैदा करे ॾेखारियां से हाजी हिक ॿिए में निहार लगा त माई छा पई ॻाल्हाए चवण लगा सी तोखे सच्चो आशिक करियो था वञूं भला पानी असां के पैदा करे ॾेखार से दरवेश यासीन जो अखर पढ़ी उन जबल जे टुकड़ीअ ते शुकारी यासीन जो अखर पढ़ी उन जबल जे टुकड़ीअ ते शुकारी रावी दा लिखन त ठका दीवा जबल जी डगरी वञी परे पई उन मां सी पानी जा उदमा वहण लगा हाजन वो पानी भी पीतो खलियूं भी भरियूं वरी दरवेश पढ़ो त यासीन वल कुरान अल हकीम त जबल जी डगरी डगरी सा मिली वई हली हाजी हैरान थी आया चवण लगा त दरवेश तुझे आश कहीं वो ये तो औरत जो वेस छो पातो है दरवेश चवण लॻो दा हाजी पंहिंजे महबूब के राज़ी करण जे वास्ते त कई रंग कबा आहिनि त तो हथ कुन घट वे मुला हथ कुन घट वे मुला सानू मथे ते तिलक लगावण दे कंजरी बणिया मेरी इज्जत नहीं घटदी मैं को नच के यार मनावण दे यार मनावण औखावे मुल्ला सानू गल विच माला पावण दे ओ गुलाम फरीद उसकी ओजा में सानू अपनी तोड़ निभावण दे
अदा हाजी महबूब के रादी करण जे वास्ते कई रंग कबाहन पोइ महबूब रादी थिए या न थिए उनजी मर्ज़ी आहे बाक़ी अवी समझो था ही औरत आहे मां औरत न आहियां से दरवेश हाजिर जी मदद करे फौरन उन जगह ते लाहौर जे शहर में पहुची हो जिते बाजार में दरवेश पे नचो शरावारन से वञी आशिक बुला शाह जे पीउ कमाल शाह खे ॿुधायो त साईं कमाल शाह बादशाह तूं पाण खे कला जो कादी तो सॾाई तुंहिंजो पुटु बुला शाह सॼो ॾींहुं नाजाद कम थो करे जामा पायो बाजार जे विच में पियो नचे तू पहिरीं हुनखे नसीहत करे पोइ दुनिया खे भले सम्झा कमाल शाह बादशाह ते बराबरि बुला शाह पियो नचे ओ पुट बुला शाह हिन नाजादी ना शरीयती कम थो करे चवण लॻो त बाबा अखियूं पूरे पर ये दिल जूं अखियूं खोले ॾिस त बुला शाह छो थो नचे कमाल शाह बादशाह अखियूं पूरे कणी खोले त बुला शाह मिठे मोहम्मद मुस्तफा जे अॻियां पियो नचे ओ पुट बुला शाह तू तो विलायत जो माल कहीं बाबा तो साईं शरा वारा तकरार छो था कन तो बाबा मुझे हाल को नावा कुफल उनके मुझे रात जी खबर ना है तरी त मुझा तकरार कन गुलाम फरीद तो चवे त हट कुन घटवे मुल्ला यार जी जावन सिखवे मुल्ला तू छोड़ दे और दलीला इश्क मिजादी अटकन बादी इश्क मिजादी अटकन बादी यो कम नहीं बद बखीला दिल ते बलन डांड हिजुर दे दबी अंदर भावी ठंडिया हीला जिथा वञ नैन टुक दे ओ गुलाम फरीद उते हाजत नहीं का वकीला तो बाबा मुझे पंजन तनन जे इश्क नचायो है जॾहिं रब पाक के इश्क लगो तरी मिठे मोहम्मद मुस्तफा के पैदा कयाई रब पाक खुद बादी इश्क जी बनाई है हाणे प्यारे मोहम्मद मुस्तफा जो इश्क लगो दिल में ख्याल की तो केड़े नमूने सा ई जगत पैदा करे मिठे मोहम्मद मुस्तफा के न दुनिया ते आणिया हज़रत आदम अलैहिस्सलाम जो पुतलो तैयार थियो हज़रत आदम जो पुतलो तैयार थियो सी ते इश्क जी बादी शुरू थी वई हली तो बाबा आदम सिर सुभानी आहे खुद अल्लाह पाक पंहिंजो सिर ठाहे आदम के मोकिलियो इश्क जी बादी शुरू थी वई अने हज़रत आदम अलैहिस्सलाम के सी जन्नत फिरदौस में रहने की जगह मिली ऐं मलाइकन हज़रत आदम के